प्यारी साथ संगत तहां सभिनीनि जो स्वागत आहे हिन राम कथा जे सत्संग में। राम जन्म जे पूर्व जी भूमिका हली रही आहे। रावण जो जन्म थियो, उन तपस्या कई, तपस्या करे वर पाए करे अञा बलशाली थी वियो। कुंभकर्ण ऐं विभीषण उन जा भाउ रहा ऐं उन जो पुटु मेघनाथ। उहो वर्णन असां ॿुधी रहिया आहियूं कि कहिड़ी स्थिति थी वई हुई जो भगवान खे अचणो पियो। रावण लंका कब्जे में कई, उतां जे रहवासियुनि खे भॼायो,
भावरनि जी शादी कई, पुट पोटा अनेक हिन जो परिवार हो। ही असुर जातीअ जा हुआ, राक्षस जाति। चवंदा त ईअं बि आहिनि कि असुर अलॻि थींदा आहिनि, राक्षस अलॻि थींदा आहिनि, दैत्य अलॻि, दानव अलॻि, इन्हनि में बि कैटेगरी। असांजे लाइ त सभु आतंकवादी आहिनि, चाहे असुर हुजे, उहो भेद पाण में कनि न, वो पाण में चवनि कि असां नंढा असां वॾा, वो पाण में कनि। असां लाइ त सभु असुर ई आहिनि। जहिड़ीअ तरह सभई पंथ जेके सनातन धर्म जे विपरीत आहिनि, असां लाइ त सभु हिकु जहिड़ा ई आहिनि। हिकु ई थेले जा चट्टा बट्टा आहिनि, हिकु ई थेले मां निकिता आहिनि सभु, कलर अलॻि अलॻि आहिनि उन्हनि जा, पर जेके राम खे नथा मञीनि उहे हिकु ई थेले जा चट्टा बट्टा। पोइ उहे चवंदव असां उहे कोन आहियूं, हे हू आहिनि, हो हू आहिनि, हो हू आहिनि, हूंदा, पर इहे बि हिकु मामले में सभु हिकु मत हूंदा अथव कि बाबा असांजा दुश्मन आहिनि। संत, बाबा माना ऋषि मुनि, संत, वेद, इन्हनि खे न मञींदा आहिनि, सभई इहे थेले जा चट्टा बट्टा। त देव, दैत्य, दानव, असुर, राक्षस, ॿिया बि हुजनि, इन्हनि जा जेतिरा बि, उहे सभु हिकु ई आहिनि। त इन्हनि खे हिकु वरदान मिलियल आहे। हिकु हू थियो हो राक्षस सुकेश, उनजी ज़ाल हुई का हुई, उहा बि राक्षसी। उन्हनि खे ॿार थियो त उहा माई उन ॿार खे हिकु पहाड़ ते फिटी करे वरी घोट सां ई घुमण लॻी। त पार्वती ऐं शिव उतां लंघनि पिया, उन्हनि जी नज़र वई उन ॿार ते, पार्वतीअ खे दया अची वई। शिव चयईंसि इहो ई हाल आहे हिननि असुरनि जो, हिन ॿार पाले सघंदा कोन्हनि, ॼणे करे फिटी कंदा वेंदा आहिनि, पोइ भली अनाथ थी वञनि। त पार्वतीअ खे दया आई, पार्वतीअ वरदान ॾिनई असुरनि खे, राक्षसनि खे, कि इन्हनि जो जेको बि ॿार थींदो उहो ॼमंदे ई वॾो थी वेंदो, आत्मनिर्भर, माउ जे बराबर थी वेंदो, उमिरि में जल्दी वॾो थी वेंदो। जंहिंजे करे हिन जी जनसंख्या वधंदी वई, असुरनि जी जनसंख्या वञेन वधंदी ऐं बलशाली वञनि थींदा। जीअं हिन धरतीअ ते वर्तमान में विधर्मियुनि जी जनसंख्या वधंदी थी वञे, हिंदुनि जी घटिजंदी थी वञे। हिंदू हुन में ख़ुशि लॻा पिया आहिनि कि हिकु ॿार करणो आहे बसि, और रीज़न उन्हनि जा पंहिंजा, भई असां सुठी हिनखे शिक्षा ॾींदासीं, सुठो जॉब मिलंदो, ख़र्च घटि थींदो, इहे उन्हनि जा तर्क। ऐं हुननि जो छा आहे तर्क, असुरनि में ऐं ॼटनि में वधीक फ़र्क़ु कान्हे। उन्हनि जो आहे ॿार ॼणींदा वञो, फिटी कंदा वञो, को मैकेनिक ठही वेंदो, को पंचर ठीकु कंदो, कुझु बि कंदो, पर असांजो हिकु माण्हू वधंदो, अॻिते हली इन्हनि हिंदुनि जी संपत्ति उहो खणी वठंदो पाण ई, या उन्हनि जी इहा मानसिकता आहे। त वर्तमान समय में उहे असुर आहिनि। इन करे हिकु बिल जी ॻाल्हि पई थी हले, जनसंख्या नियंत्रण बिल अचे, ताकि जनसंख्या हुननि जी घटि थिए, हिंदुनि जी त घटि ई आहे। आध्यात्मिक पहलू इहो बि आहे कि जेके हिंदू पंहिंजे धर्म खां विमुख आहिनि, उहे जॾहिं शरीर छॾनि था, उहे हुते पिया था जनम वठनि ॿिए धर्म में, छो त जीते जी उन्हनि पंहिंजे धर्म जो सम्मान कोन कयो।
ऐं हुननि जी तारीफ़ कई, उहे उन घर में जनम पिया था वठनि, त उन्हनि जी संख्या वधे पई थी, विधर्मियुनि जी, हिंदुनि जी घटिजे पई थी। त असां दर्शन करे रहिया आहियूं कि रावण ऐं उनजो सॼो समूह, निशाचर जाति परिवार कहिड़ा हुआ ऐं उन्हनि छा छा अत्याचार कया। ऐं असांखे सावधान रहण जी जरूरत आहे। अॼु जे समय में कोई असुर सिंह खणी करे कोन पियो थो घुमे, पहचानण मुश्किल आहे। त असां सावधान थियूं, किथे असांजे भीतर बि थोड़ी मात्रा में आसुरी वृत्ति त कान्हे। तुलसीदास चए थो पहिरीं निशानी आहे असुर जी, शक्ति उन्हनि वटि आहे काम रूप। जेका कामना थे ओड़ो रूप धारण करे वठंदा आहिनि असुर। हाणे हिनखे तव्हां प्लस पॉइंट चवंदा या माइनस पॉइंट? रूप चेंज करण के माइनस पॉइंट सुठो कम न आहे न। माना आसुरी वृत्ति आहे न। त ब्यूटी पार्लर में छा कंदा आहियो? रूप चेंज, है न? रूप चेंज कंदा आहियो न। छा मां छा ठही निकिरंदा आहियो। के शरीर जो रूप चेंज कंदा आहिनि, के वाणीअ सां पंहिंजो रूप चेंज करे ॾेखारींदा आहिनि, मैं ऐसी मैं वैसी। इहा आसुरी वृत्ति अथव बस। सपने हूं जिनके धर्म न दाया। उन्हनि असुर वृत्ति वारे माण्हूअ खे न धर्म सां प्यार हूंदो अथव, न को उन्हनि जे मन में दया हूंदी अथव। असां हिननि ॿिनि ॻाल्हियुनि खे जोड़े बि था सघूं कि जंहिंखे मन में दया न आहे न ऐं पंहिंजे धर्म सां प्यार न आहे, उहो रूप मटाईंदो आहे। ईअं बि चई सघूं था, उहो रूप चेंज कंदो आहे ॾाढा, ऐं सुठा सुठा रूप। कॾहिं ज्ञानीअ जो रूप धारण कंदो, छो त मन में धर्म कान्हे। सपने में बि उनखे धर्म नज़र कोन ईंदो आहे। ऐं दया कान्हे। दया हुजे हा न त रूप धारण करे कंहिं सिधे साधे माण्हूअ जो जीवन ख़राब न करे हा। रूप धारण करण जो छा रिजल्ट ईंदो आहे सोचो अथव? रूप धारण करण वारो त चालाक आहे, पर फासंदो आहे सिधो साधो माण्हू। रूप जंहिं धारण कयो कि ये भी नहीं करना चाहिए, पाण सभु कंदी, पर रूप मटाए करे ये भी नहीं करना चाहिए, ये भी गलत है, वो नहीं करना चाहिए, ये भी नहीं। उन जे चक्कर में जेका माई आई, उन जो त थियो बेड़ो गर्क। हिन जो छा वयो? त इनखे चइबो आहे आसुरी वृत्ति, जेको धर्म जो पालन न करे ऐं ॿिए ते दया बि न करे। हुनखे जरा बि दया न अचे कि मां हाईलाइट थियण जे लाइ कंहिंजो जीवन बर्बाद थी कयां, या दया न अचे, उहो आसुर, उहो राक्षस, उहो दैत्य दानव, इहे सभु कैटेगरियूं हिकु ई आहिनि। त रूप मटाइण खां पहिरीं सोचजो, छा असां बि त थोरो घणो रूप कोन मटाईंदा आहियूं? इहा शक्ति आसुरी शक्ति आहे। राम खे कोन हो, लक्ष्मण खे कोन हो, भगवान थी करे बि। ऋषि मुनिन कॾहिं ॿुधव तव्हां कि को रूप मटायो हुजे कंहिं ऋषिअ? ही मटाईंदा हुआ। मारीच हिरण थी करे वयो, रावण ऋषि थी करे वयो, कपट मुनि, काल नेमी, ऐं उहो सूअर ठही करे वयो जेको अक्सर हो, जेको काल केतु। तिन्हनि असुरनि खे इहा शक्ति हुई रूप मटाइण जी। जंहिंखे इहा वधीक शक्ति हुजे रूप चेंज करण जी, त इहा आसुरी वृत्ति आहे। छो त इहा माया पैदा कंदी आहे। माया, काम रूप जान ही सब माया। माया पैदा करे कुछ जो कुछ भी पेश करे वठंदा आहिनि आसुरी वृत्तिअ वारा। पोइ उन चक्कर में फासंदो आहे सिधो साधो माण्हू, ऐं पोइ उनखे फॉलो करण लॻंदो आहे।
कि शायद इहो ई धर्म आ। त काम रूप जान सब माया, सपने हूं जिनके धर्म न दाया। उन्हनि खे सपने में भी धर्म न को दया। त वो राजा दशरथ हिकु दफ़ो वेठो हो सभा में, नज़र घुमाई लंका नगरीअ में कि मुंहिंजो परिवार त ॾाढो वॾो थी चुको आहे, मुंहिंजी सेना, मुंहिंजा सहायक, मंत्री, भावर ॾाढा, ऐं सभु आसुरी प्रवृत्तिअ वारा, काम रूप, न धर्म न दाया। त रावण सोचई कि ये सभु गुंडा जेके आहिनि मुंहिंजी नगरीअ में आहिनि, अगरि इन्हनि खे कमु न ॾिनो वियो त पाण में ई उपद्रव कंदा, पाण में विढ़ी मरंदा। छो त इन्हनि आसुरी प्रवृत्तिअ वारे खे उपद्रव खपे, इन्हनि खे शांती न खपे। ही चवंदा आहिनि लड़ो विढ़ो कुझु बि कयो, उपद्रव कयो। रावण समझी वियो इहा ॻाल्हि, त सोची इन्हनि खे कम ते लॻायां। त सभिनि खे चए थो, 10 मुख बैठ सभा एक बारा, देखिए अमित आपन परिवारा। सुत समूह जन परिजन नाती, गने को पार निशाचर जाति। सेन बिलोक सहज अभिमानी, बोला बचन क्रोध मदसानी। रावण अभिमान में भरजी क्रोध सां ये वचन चया ताकि रुतबो रहे। उन्हनि खे कम ते लॻाइणो आहे। कम कहिड़ो कि वञी परेशान कयो सभिनीनि खे। जीअं कश्मीर में पाकिस्तान कश्मीर जे रहण वारनि ॼटनि खे चयो कि तव्हां उपद्रव कयो, जेके पंडित आहिनि, ब्राह्मण आहिनि, हिंदू आहिनि, उन्हनि खे तंग कयो। इहे तव्हां भॼन त सॼो कश्मीर असांजो थी वेंदो। ऐं ज़ाहिल किथां जा, पहिरें नंबर जा ज़ाहिल गंवार, अगरि कश्मीर तव्हांजो थी बि वञे पोइ छा थींदो? तव्हां छा चुप करे वेहंदा छा? अगरि तव्हां चओ उन खां पोइ शांती थींदी, असां एंजॉय कंदासीं, त एंजॉय त हाणे बि था करे सघो। तव्हांखे केरु थो परेशान करे? कोई बि न। छा ब्राह्मण कॾहिं बंदूक खई आहे छा? पंडित कश्मीर जे न, तव्हां ई बंदूकूं कयव। हेॾां रावण खे कंहिं बि परेशान कोन कयो हो, न देवताउनि, न राजाउनि, न ऋषि मुनिन। पोइ छो पिया तव्हां मार काट कयो? छो त हिननि खे वेहण कोन ईंदो आहे, ही ज़ाहिल आहिनि। ऐं हिननि जो अंत बि बुरो थींदो आहे। ऐं हिकु सहज स्वाभाविक दुश्मनी आहे सुर ऐं असुर जी, दैव ऐं दानव जी, सुठे ऐं ख़राब जी। इहा आद जुगाद खां हलंदी आई आहे। सहज दुश्मनी, दुश्मनी हुनजी न हूंदी आहे, सुठे माण्हूअ जी न हूंदी आहे, हुन खे खटकंदो आहे। बुरे माण्हूअ खे, दुष्ट खे भलो माण्हू खटकंदो आहे, त उन लाइ उहो सहज दुश्मन आहे। सिधी सी ॻाल्हि इहा ई आहे कि उहो बर्दाश्त न करे सघंदो आहे कि मां छो न आहियां अहिड़ो, मां सुठो न आहियां ऐं मां थी बि नथो सघां, त इन खे नष्ट कर, इन्हनि खे नष्ट कर, त असांजो ई बसि शासन बचे। सभु हिकु जहिड़ा ज़ाहिल वञी बचूं, त पोइ हिकु जहिड़ा हिकु घर में हूंदासीं त मज़ो ईंदो। पर इहो सपनो कॾहिं कंहिंजो पूरो थियो ई कान्हे। कश्मीर में जो उन्हनि ॼटनि कयो, कश्मीर फाइल्स ॾिसिजो त उन्हनि जो हाल कहिड़ो थियो, उहो कोन ॾेखारियो अथनि फिल्म में। पोइ आर्मी, हिंदुस्तान जी आर्मी उन्हनि जी अहिड़ी हालत कई, इन्हनि सभिनीनि जी, ॻोल्हे ॻोल्हे घर मां कढी कढी करे इन्हनि जी सुठी ख़िज़मत कई, अनेक खे जेलनि में बंदि कयनि। उहे सभु सुधरी चुका अथव हाणे।
ही तो उन टाइम ग़लतियूं थियूं स्वार्थी नेताउनि जूं, जिनजी बि सरकार हुई, उहे उन्हनि जी चमचागिरी कंदा हुआ, उन्हनि खे वोट बैंक सम्झंदा हुआ। हिकु ॻाल्हि निष्पक्षता सां चवणी पवंदी कि धारा 370 हटी त मोदीअ जे करे। इन में न इहो कोई न चए कि ही कंहिं पार्टीअ जो प्रचार थो करे। इन में बि पार्टीअ जो प्रचार थी वियासीं असां, इहो बि नथा चई सघूं। इन में बि असां बीजेपीअ वारा थी वियासीं। धारा 370 जे करे जेका ज़ुल्म पिया थियनि कश्मीर ते, कॾहिं बि कोन हटी त मोदीअ जे शासन में, त असां छो न तारीफ़ कंदासीं। तव्हां हटायो, तव्हांजी तारीफ़ कंदासीं। अरविंद केजरीवाल हटाए, उन जी तारीफ़ कंदासीं। उहो त फ्रीअ जे चक्कर में लॻो पियो आहे। बेवकूफ़ किथां जो, मां वॾा बेवकूफ़ माण्हू। फ्रीअ वारो सिस्टम तव्हां सम्झंदा आहियो छा आहे? सम्झो तव्हांजो घर आहे, घर में 10 मेंबर आहिनि, किथां किरायो ईंदो आहे दुकान जो। तव्हां घर में इहो पॉलिसी ठाहियो कि जेको किरायो अचे थो असां सभु विरहाईंदा वेंदासीं, तव्हांखे कुझु कमाइण जी ज़रूरत कोन अथव, तव्हां हिन मां खणंदा वञो। इहा अथव फ्री पॉलिसी। छा इहा समझदारी आहे छा? श्रीलंका अॼु ॿुॾी चुको आहे, ख़बर अथव? श्रीलंका देश जंहिंजी असां जिक्र हिते पिया था कयूं, तॾहिं आबाद हो, अॼु उहो पूरी तरह ॿुॾी चुको आहे। उते लाइट कान्हे, रोटी कान्हे, गैस पेट्रोल कुझु कान्हे। छाजे करे? इन फ्रीअ जी योजनाउनि जे चक्कर में। पोइ असांजे देश जे प्रधानमंत्रीअ चिंता व्यक्त कई आहे कि फ्री जी पॉलिसी सक्सेस कान्हे, ॿोड़े छॾींदी। रावण खे बि लॻो फ्री वारी पॉलिसी सक्सेस कान्हे, हिननि खे विहारे करे खाराइण उचित कान्हे, इन्हनि खे कम ते लॻाइणो आहे। त पंहिंजे निशाचरनि खे चयईं उन रावण कि वञो हितां असांजे दुश्मननि खे पकड़े करे मारियो। केर दुश्मन? रावण चए थो ये देवताऊं। जिते बि देवता ॾिसो या कोई अहिड़ो माण्हू ॾिसो जेको धर्म ते हली रहियो आहे, उनखे मारे छॾियो। सुनहो सकल रजदी चर जूथा, हमरे बैरी बिबिद बरू था। असांजा वैरी केर आहिनि? देवता। देवता असांजा दुश्मन आहिनि शुरूअ खां ई वठी करे। ते सन्मुख नहीं करे लड़ाई। उहे देवता कॾहिं बि असांजे सन्मुख अची करे लड़ाई कोन कंदा आहिनि, छो त उहे कायर आहिनि। ऐं देवता बि वीचारा इन करे साम्हूं कोन ईंदा आहिनि कि इहा नीति आहे कि अगरि दुश्मन प्रबल हुजे त पोइ आ बैल मुझे मार वारो कम न कजे, साइड थी वञिजे। ऐं उहो बि रावण जहिड़ो। ते सन्मुख नहीं करे लड़ाई, देख सबल रिपू जाहे पराई। उहे भॼी वेंदा आहिनि असांखे ॾिसी करे। त इन करे पंहिंजे राक्षसनि खे रावण निर्देश थो ॾे, तव्हां हिकु कमु कयो, इन्हनि देवताउनि जो जेको भोजन आहे उहो आहे यज्ञ हवन, ब्राह्मणनि जे द्वारा जेके धार्मिक क्रियाऊं थींदियूं आहिनि उहे, वेद पुराण शास्त्र सत्संग कथाऊं, इहे तव्हां तहस नहस करे छॾियो। हिन धरतीअ ते वेद पाठ धर्म कर्म थींदो आहे न, त देवताउनि खे भोजन पहुचंदो आहे, उहे मजबूत थींदा आहिनि। त उन्हनि ताईं भोजन पहुचे ई न। इहा बि हिकु रणनीति हूंदी हुई। जॾहिं औरंगज़ेब जी सेना गुरु गोबिंद सिंह ते हमलो कयो त अनंतपुर जो किलो हो, उन में हुआ सभु। त दुश्मननि छा कयो, रसद भोजन सामग्री पहुचाइण जो रस्तो ई रोके छॾियो। माना किले में हाणे भोजन न पियो वञे, तो निर्बल थी विया हुआ। त इहा हिकु रणनीति थींदी आहे।
रावण चए थो उन्हनि ताईं भोजन न पहुचंदो देवताउनि ताईं त हारजी करे मुंहिंजी शरण में ईंदा सभु। हूअं त नज़र कोन था अचनि, अलाए केॾां गुम थी विया आहिनि, त तव्हां उन्हनि जो हू ई बंदि करे छॾियो। छा कथा कीर्तन यज्ञ हवन वेद पाठ धार्मिक विर्त जप तप ऋषि मुनि संत इन्हनि खे तहस नहस कयो। त अॼु जे हिन कलयुग में अगरि कोई इहे कम करे थो त उनखे निशाचर न चऊं पाण। जेको चए सत्संग में कथा में क्या रखा है, संतों के पास कुछ नहीं है, शास्त्रों पुराणों में वेदों में क्या है, मंदिर टिकाणे में क्या है, ये इनडायरेक्टली असुरन रावण जो ई कम पिया था कनि। हे रावण जी जातीअ वारा ई आहिनि, ॿियो जनम वठी करे कल युग में आया आहिनि। बसि साड़ी थोड़ी सुठी पाती अथनि, कपिड़ा सुठा पाता अथनि, कंहिं कहिड़ो मेकअप कयो आहे, कंहिं ॾाढ़ी वॾी रखी आहे, कंहिं कोई मेकअप, कंहिं कहिड़ो मेकअप। ये सभु रावण जा ई आहिनि जेके इहो था चवनि कि वेदन में छा आहे, शास्त्रनि पुराणनि में कुछ कोन्हे, टिकाणनि में कुछ कोन्हे, रामनवमी मनाइण सां छा थींदो, राम राम जपने से क्या होगा, कुछ नहीं होगा। इहो जेको चए उहे सभु रावण जा ई साथी आहिनि। रावण ॾाढो ख़ुशि थींदो हूंदो अहिड़नि खे ॾिसी, ऐं असांखे ॾिसी करे राम ख़ुशि थींदो हूंदो, देवताऊं ख़ुशि थींदा हूंदा कि ही रामनवमी बि था मनाइनि, ये राम नाम भी था जपनि, वेदन खे प्रतिस्थापित था कनि, कथाऊं राम भगवान जूं था कनि। त तव्हां हिन बेड़े में शामिल थी वञो। मतां तव्हांखे वरी कोई चए कि हमारा सत्संग ऊंचा है, वाणी ऊंची है, लोभ में फासंदा त पोइ त कोई बि खीचे वठी वेंदव। रावण लोभ जे करे ई त थियो। प्रताप भानुअ मां रावण छाजे करे थियो? लोभ जे करे। त लोभ हुजे ई न। त रावण पंहिंजे इन्हनि माण्हुनि खे चयो कि तव्हां वञी करे द्वज भोजन मख होम सराधा सबके जाए करे तुम बाधा। जिते ब्राह्मणनि जो भोजन थींदो हुजे उते बाधा विझो, हवन थींदो हुजे बाधा विझो, कोई यज्ञ थींदो हुजे कथा रूपी यज्ञ बाधा विझो, श्राद्ध थींदो हुजे सबके जाए करो तुम बाधा। जॾहिं ईअं सभु तव्हां कंदा देवताऊं निर्बल थी वेंदा ऐं अची करे असां सां मिलंदा, पोइ मां उन्हनि खे या त मारे छॾींदमि या पराधीन करे छॾींदमि। क्षुधा छीन बलहीन सुर सहज ही मिलही है आए, तब मारी हूँ की छाड़ी हूँ भली भांत अपनाए, भली भांत अपनाए। हुननि खे मोकिलियईं रावण, वञो आंतक फैलायो, आंतक दहशत फैलायो। सिधा साधा भोला भाला माण्हू हुजनि उन्हनि खे जीअण जो अधिकार कान्हे, या त उहे राक्षस थियनि या मरी वञनि। जे हिंदुनि खे चयो वियो या त मरियो या त मुस्लमान थियो। उहे सभु हलिया, उहे पंहिंजे अभियान ते निकिता। हेॾा रावण मेघनाथ खे सॾु कयो पंहिंजे पुट खे। उनखे चयसि थो पुट ॿुध, मेघनाथ सुठो हो पर रावण उनखे अहिड़ी पट्टी पढ़ाई, पट्टी पढ़ण सां त चङा भला बि मटिजी वेंदा आहिनि। मंथरा छा कयो, कैकईअ खे अहिड़ी पट्टी पढ़ाई धीरे 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 त मूंसां कलाकु वियो, मां तव्हांजो बि ब्रेन वॉश करे सघां थो। अलॻि अलॻि कोई वेह
छो त हुन लाइ कला अचणु खपे ॻाल्हाइण जी। पर तव्हांखे कोई बि ब्रेन वॉश न करे सघंदो अगर तव्हां भगत हूंदा त। स्वार्थी हूंदा त तव्हांजो स्वार्थ ललचाईंदो, मञण लॻंदो ॻाल्हि खे। मंत्रा केकई, चङी भली केकई हेॾी समझदार, राम सां प्यार कंदी हुई ॾाढो, उहा राम जी विरोधी थी वई केवल हुन जे पटी पढ़ाइण ते। इहा माइनस पॉइंट आहे ॾाढी वॾी। हाणे रावण मेघनाथ खे कीअं पटी पढ़ाई? मेघनाथ कहूं पुन हंकरावा, दीन सिख बल बैर बढ़ावा। हुनखे अहिड़ी शिक्षा ॾिनईसि कि देवता असांजा दुश्मन आहिनि, विष्णु असांजो दुश्मन आहे आद जुगाद खां। हू साथ देवताउनि जो ई ॾींदो आहे हमेशा। असां सां हीअं कयनि हूअं कयनि। जय सुर समर धीर बलवाना, जिनके लरबे कर अभिमाना। तिन्हें जीत रन आनेस बांधी, उठ सुत पित अनुशासन कांधी। उठ पुट, पीउ जो वास्तो ॾेई कि तूं पुट सुठो पुट उहो ई आहे जेको पीउ जी आज्ञा में हले। उठ सुत पित अनुशासन कांधी, पिता जी आज्ञा मञ। हिक भाईअ पंहिंजे पुट खे चमाट हईं जोर सां, वरी पीउ सॉरी चवण लॻसि, सॉरी बेटा। त पुट चयसि, पुट नए ज़माने जा जेके पुट आहिनि न उहे कान्हनि पहिरें जहिड़ा। व्हाट्सएप ते हिकु मैसेज आयो कि असांजे ज़माने में वॾनि जी ॿुधणी पवंदी हुई, जॾहिं वॾा थियासीं त हाणे नंढनि जी थी ॿुधणी पए, त असांखे ॻाल्हाइण जो त मौक़ो ई कोन मिलियो। पहिरीं बि ॿुधीसीं, हाणे बि ॿुधूं ई पिया था। त अॼुकल्ह जा पुट ॿुधाइण वारा ई आहिनि। त हुन पुट पंहिंजे पीउ खे चयो कि सॉरी चवण सां जेका मूंखे तव्हां चमाट हई अथव उहा छा वापसि थी वेंदी छा? पर भाई बि भाई हो, चईसि पुट हेॾां अच, हे स्कूटर बीठो आहे, इहो स्टार्ट त कर स्कूटर। त हुन किक हई छोकिरे, स्टार्ट कोन थियो। चईसि नथो थिए। चईसि हा 2 दफ़ा हण किक। 2 दफ़ा हुन हई छोकिरे किक, पोइ स्टार्ट थियो। पीउ चईसि ॾिठई, स्कूटर बि तॾहिं तो स्टार्ट थिए जॾहिं 2 दफ़ा हुनखे किक हण। तहिड़ी तरह तोखे किक हणणु ज़रूरी आहे, तॾहिं तूं स्टार्ट थींदे, न त वेही रहंदे तूं। रावण मेघनाथ खे तो चएसि कि किक हणणु ज़रूरी आहे, न त तूं वेही रहंदे। हो मेघनाथ कहूं पुनः हंकरावा, दीनी सिख बल बैर बढ़ावा। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। जे सुर समर धीर बलवाना, जिनके लड़बे कर अभिमाना। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। तिन्हें जीत रन आनेस बांधी, उठ सुत पित अनुशासन कांधी। उठ सुत पित अनुशासन कांधी। त मेघनाथ खे हुन पूरी तरह भड़काए करे पाण जहिड़ो ठाहे छॾियईंसि। ॿार खे जहिड़ो ठाहींदा ओड़ो ठही वेंदव।
कश्मीर फाइल्स फिल्म में हिकु अहिड़ो छोकिरो ॾेखारियो अथनि, सची घटना आहे, सभु सच ॾेखारियो अथनि। हिकु छोकिरो जंहिंजे माउ पीउ खे इन्हनि मारियो हो ॼटनि, उहो अनाथ थी वियो हो। पोइ जॾहिं हिकु हुन में पढ़ियो स्कूल में, यूनिवर्सिटीअ में, त हुनखे अहिड़ी शिक्षा पिया ॾियनि कि कश्मीर जा माण्हू सुठा आहिनि, ॾाढा उहे सुठा आहिनि, इंडिया वारा ख़राब आहिनि। हिनखे कुछ ख़बर ई न। 19 साल खां पोइ हिनखे ख़बर पई कि मूंखे ग़लति शिक्षा मिली हुई, ग़लति जानकारी मिली हुई। न त पंहिंजे पीउ ॾाॾे खे बि चयसि कि ईअं कान्हे, कश्मीरी पंडितनि खे मारियो कोन वियो हो, पाण ई भॻा हुआ। तॾहिं हुनजे ॾाॾे चयईंसि, तू जानता क्या है कश्मीर के बारे में। पोइ जॾहिं हुन फाइलियूं खोले ॾिठई, पंहिंजे माउ पीउ भाउ जो फोटो ॾिठई, पेपर जी कटिंग, कि हिननि खे कीअं मारियो वियो हो, तॾहिं अखियूं खुलियूं। ईअं ई रावण मेघनाथ खे ग़लति जानकारी ॾेई करे हुनखे राम जो वैरी विरोधी ठाहे छॾियो, विष्णुअ जो। तीअं ई ॾाढनि माउ पीउ खे वर्तमान में ख़बर कान्हे कि पंहिंजे ॿार खे शिक्षा कहिड़ी पिया था ॾियनि। ॾाढा चवंदा असां कॾहिं ग़लति न सेखारियो आहे ॿारनि खे, ग़लति न सेखारियो अथव, सही बि किथे सेखारियो अथव। इहा ई वॾी ग़लती आहे। तव्हां न पंहिंजे ॿारनि खे रामनवमी जे बारे में ॿुधायो आहे, न जन्माष्टमी जे बारे में, न चेटीचंड जे बारे में, न पंहिंजे ॿिए धर्म जे बारे में। त इहा ई वॾी ग़लती आहे। जंहिंखे कुछ ख़बर ई कान्हे त हुनखे ख़ाली करे मोकिलियव पढ़ण लाइ, त उहो ई सिखंदो न जेको बाक़ी ॿियो आहे इन जे अलावा। त उहो ठही वेंदो कम्युनिस्ट। कम्युनिस्ट सम्झंदा आहियो न, अधु अंग्रेज अधु इंडियन, ऐं पाण खे होशियार सम्झण, पंहिंजे हिंदू धर्म जो मजाक उॾाइण, वामपंथी। पोइ उहे पिया था ठहनि। पोइ उहे बि चवनि हमें चाहिए आज़ादी, हिंदुनि जा ॿार। अरे तोखे भेण, तोखे कंहिंखां आज़ादी खपे? चे हमने सुना है आजादी चाहिए हमको, हमने सुना है, सभी बोलते हैं ऐसे। त ॼट जा पुट त इहे ई थी विया न, ॼटनि जी भाषा ॻाल्हाइण वारा। त थोरो ध्यानु रखो पंहिंजे ॿारनि ते, उहे कहिड़ी दिशा में पिया था वञनि, उन्हनि जे दिमाग़ में छा पियो थो भरिजे। रावण त भरे छॾियईं मेघनाथ जे मन में कि वञ असांजे दुश्मननि खे मार। उहो मेघनाथ हलियो केॾां देवताउनि खे ॻोल्हण लाइ। असुर केॾां विया? माण्हुनि खे ॻोल्हण लाइ, जेके धर्म कर्म कनि, ऋषि मुनि। मेघनाथ खे मोकिलियईं सुर्ग में वञ, देवताउनि खे मार। ऐं हाणे पाण बि हलियो अकेलो ई। रावण अकेलो ई काफ़ी हो। कुंभकर्ण त सुम्हियो पियो हो, खर्राटा पियो हणे। रावण सोची हिनखे त उथारण ई बेकार आहे। पाण गदा खणी करे हलियो। ए बिद सबही आज्ञा दीनी, आपुन चले हू गदा कर लीनी। जेॾी महिल रावण हले पियो न, उन जे हलण सां धरती हिलण लॻी। एॾो भयंकर हो रावण। चलत दसानन डोलत अवनी, गर्जत गर्भ स्रवही सुर रवनी। स्रवही सुर रवनी। रावण हलंदे हलंदे गर्जना करण लॻो, ज़ोरदार दहाड़। उन गर्जना सां जेके देवताउनि जूं ज़ालूं हुयूं, उन्हनि ज़ालुनि जे पेट में गर्भ हो जेको, सो नष्ट पियो थी वञे। एॾी भयंकर गर्जना। गर्भ में ॿार जेको हूंदो आहे उहो बि ॿुधंदो आहे, महसूस कंदो आहे। त भयंकर आवाज ओस ताईं पियो पहुचे, उहे नष्ट पिया थी वञनि। तव्हां कॾहिं ॿुधो आहे कि कंहिं देवता जो कोई पुट हुजे? न। छो कान्हे ख़बर अथव? इन्हनि खे श्राप मिलियल आहे दधीची ऋषिअ जी ज़ाल जो। देवताउनि दधीची ऋषिअ खां उन जूं अस्थियूं वठी वरितियूं हुयूं, त उन जी ज़ाल श्राप ॾिनो हुई कि
तव्हां अञा असांखे संतान थी कान्हे, तव्हां मुंहिंजे घोट खां अस्थियूं वठी वरितव उनखे मारे करे, त तव्हांखे कंहिंखे बि संतान कोन थींदव। त देवताउनि खे संतान कान्हे त ही गर्भवती कीअं थियूं? ये घटना पोइ जी आहे, अलॻि अलॻि समय जी आहे घटना, पहिरीं जी आहे। सिर्फ़ हिक देवता खे पुटु आहे, उहो आहे इंद्र। इंद्र जो पुटु जयंत, बस उनखे संतान आहे, ॿियो कंहिं देवता खे कान्हे। त रावण जी गर्जना अहिड़ी हुई जो गर्भ किरी पिया पवनि। हनुमान जी गर्जना बि ज़ोरदार हुई। हनुमान वरी लंका में जेॾी महिल दहाड़ कई त इन्हनि राक्षसनि जा गर्भ किरी पिया हुआ। त रावण जे हलण सां धरती कंपन थियण लॻे, छो त अॻिते चयो आहे धरतीअ कि मां ॿियो सॼो भार सहन करे वेंदी आहियां, पर दुष्ट पापी अधर्मी वर्णन ईंदो सॼो, उन्हनि जो भार मां सहन न करे सघंदी आहियां। स्वार्थी, लोभी ऐं आलसी, ॿिए खां कमु कराइनि, संतनि खां सेवा कराइनि, अहिड़नि जो वज़न मां सहन न करे सघंदी आहियां। त रावण अधर्मी हो, धरती माता बि हुन जो वज़न सहन न पई करे सघे। हाणे जेॾी महिल रावण हलियो त देवताऊं वठी भॻा, छो त देवता सम्झी विया पहिरीं बि मारे चुको आहे ॾाढो असांखे, ऐं हाणे त वरदान पाए करे आयो आहे। रावण आवत सुनेहू सकोहा, देवन तके मेरू गिरी खोहा। सुमेरु पर्वत आहे हिकिड़ो, शास्त्रनि में ईंदो आहे, अञा ताईं कोई पहुची न ॾिठो, कंहिं ॾिठो कान्हे, मनुष्य मां कंहिं न ॾिठो आहे। अलाए किथे आहे, कहिड़े हंधि आहे सुमेरु पर्वत, उन में गुफाऊं ठहियल आहिनि, देवताऊं उन में वञी लिका। रावण खे बि उहो सुमेरु पर्वत नज़र कोन आयो, अलाए कहिड़े हंधि आहे, उन में वञी लिका। दिगपाल के लोक सुहाए, सुने सकल दसानन पाए। दिगपाल जा लोक थींदा आहिनि, चइनी दिशाउनि जा लोक आहिनि, उन्हनि जो हिकु हिकु लोकपाल आहे, इंद्र, वरुण, यम, कुबेर, इहे बि वठी भॻा। तुलसीदास लिखे थो कि इन्हनि जा लोक ॾाढा सुंदर हुआ, छॾण जी इच्छा न थिए, एॾा सुंदर उन्हनि जा शहर हुआ, पर रावण जे डप खां छॾे वठी भॻा। असांजा वॾा ॿुधाईंदा आहिनि कि सिंध बि छॾण जहिड़ी कोन हुई, कश्मीर बि छॾण जहिड़ी कोन हुई, पर डप जे करे छॾणी पई, इन्हनि आताताइन जे करे, इन्हनि असुरनि जे करे। त सभिनीनि पंहिंजा लोक छॾिया ऐं हुननि में वञी लिका, गुफाउनि में वञी करे। रावण एॾो गुस्से में भरिजी वियो, ॾिठई कोई बि कान्हे, त गारियूं ॾियण लॻो देवताउनि खे। पुन पुन सिंह नाद कर भारी, दे देवतन गारी पचारी। गारियूं ॾियण लॻो ऐं ॻोल्हण लॻो कि अहिड़ो कोई मुंहिंजे बराबर जो योद्धा मिले, मां हुन सां लड़ाई कयां। रन मद मत फिरह जग धावा, प्रति भट खोजत कतहूं न पावा। पर कोई हिन खे साम्हूं न पियो मिले जेको लड़ाई करे रावण सां। पोइ त रावण सभिनीनि खे पंहिंजे वस में कयो। नवई ग्रह रवि शशि पवन वरुण धनधारी, सूर्य चंद्रमा वायु वरुण कुबेर अग्नि काल यम, अग्नि काल जम सब अधिकारी, ये सब रावण जे अधीन थी विया। किन्नर सिद्ध मनुज सुर नागा, हठ सब ही के पंथ ही लागा। ब्रह्म सृष्टि जहाँ लग तनुधारी, दशमुख बस बरती नर नारी। किन्नर सिद्ध मनुष्य देवता नाग सभिनि जे पुठियां पइजी वियो हुअ। कंहिंखे बि शांति पूर्वक वेहण न पियो ॾे रावण, कंहिंखे बि शांतीअ सां रहण न पियो ॾे। सभिनि खे लिखाए पियो वठे कि असां तव्हांजा
नौकर, तव्हांजा गुलाम, तव्हांजा दास, जीअं चवंदा तीअं कंदासीं, जॾहिं चवंदा अची वेंदासीं। त न सॼे धरतीअ ते जेके बि आहिनि सभु रावण जे अधीन थी विया। सोचो केॾो बलशाली रहियो हूंदो। पोइ ॾाढा माण्हू अहिड़ा थींदा आहिनि, न्यूट्रल हूंदा आहिनि, जंहिंजो पलड़ो भारी ॾिसंदा आहिनि उन पासे थी वेंदा आहिनि। पोइ ॾाढा माण्हू रावण जे साइड थियण लॻा, रावण जी यज्ञ छॾे ॾिननि, कथा पूजा पाठ विर्त विर्त छॾे ॾिननि। पोइ जे चइबो कान्हे आजकल ये नहीं चल रहा है, पोइ सभु ईअं चवण लॻा आजकल यज्ञ वज्ञ थोड़ी कोई कर रहा है। पोइ जहिड़ी हवा हलंदी आहे पोइ सभु ओड़ा थी वेंदा आहिनि न। पर कॾहिं कॾहिं हवा ख़राब ग़लति हलंदी आहे त इन जो मतिलबु कान्हे की असां ग़लति जे दिशा में हलण लॻूं। अगरि अधर्मी जे फेवर में थी हवा हले, लहर थी हले, त छा असां उहो ई थी वञूं छा? कोई हूंदो आहे समझदार विवेकी, जेको भीड़ जी हवा में कोन हलंदो आहे, हू समझदारीअ सां अलॻि ई बीठो हूंदो आहे ऐं इंतजार कंदो आहे कि कॾहिं त वापसि धर्म जी स्थापना थींदी, कॾहिं त वरी ओड़ो समय ईंदो। त हींअर पंहिंजे देश में बि जेका अधर्म जी हवा आहे उन लाइ अचो प्रार्थना कयूं परमात्मा खे। उन वक़्तु त चारों तरफ़ हू छाइजी वियो, अधर्म, अनीति, भ्रष्टाचार अॼु बि आहे, पर अॼु वरी बि थोड़ी स्थिति सुठी आहे, छो त शासक सुठा आहिनि। संसद में अमित शाह हिकु बयान ॾिनई कि देश जी जनता असांखे देश जी सुरक्षा जी जिम्मेदारी सौंपी आहे, त असां उहा निभाईंदासीं। असां वोट बैंक कोई राजी तो थिए नाराज तो थिए इहो कोन ॾिसंदासीं। देश जी सुरक्षा जो सवाल आहे, माण्हुनि असांखे इन लाइ वोट ॾिनो आहे, उहो कंदासीं। त स्थिति सुठी आहे, हींअर पुॼण वारा वेठा आहिनि। त असां परमात्मा खे प्रार्थना कयूं कि असांजे कथा खे, असांखे सत्संग खे कोई असुर डिस्टर्ब न करे। इन लाइ असां सां सदाई गॾु हुजे। हनुमान ई काफ़ी आहे। आइए हनुमंत बिराजिए, कथा कहूं मत अनुसार। ऐं केवल कथा जी रक्षा न, असांजी बुद्धीअ जी बि रक्षा थियण खपे, जेका मति भ्रम करे छॾींदा आहिनि माण्हू। असांजे मन जी रक्षा थिए, जेको मन कॾहिं कॾहिं डावाडोल थी वेंदो आहे। असांजी चित्त जी रक्षा थिए, असांजी वाणीअ जी रक्षा थिए। त चो भगवान खे प्रार्थना कयूं। अगर नाथ देखोगे अवगुण हमारे, अगर नाथ देखोगे अवगुण हमारे, तो हम कैसे भव से लगेंगे किनारे। अगर नाथ देखोगे अवगुण हमारे, अगर नाथ देखोगे अवगुण हमारे, तो हम कैसे भव से लगेंगे किनारे। अगर नाथ देखोगे। पतितों को पावन है करते कृपा निधि, पतितों को पावन करते कृपा निधि, पतितों को पावन है करते कृपा निधि। किए पाप है इस सुयश के सहारे, किए पाप है इस सुयश के सहारे। हम कैसे भव से लगेंगे किनारे। अगर नाथ देखोगे अवगुण हमारे।
ये माना अधम है अपावन कुटिल है, ये माना अधम है अपावन कुटिल है, माना अधम है अपावन कुटिल है। सब कुछ है लेकिन है भगवन तुम्हारे, सब कुछ है लेकिन भगवन तुम्हारे, तो हम कैसे भव से लगेंगे किनारे, अगर नाथ देखोगे अवगुण हमारे। हमारे लिए क्यों देरी किए हो, हमारे लिए क्यों देरी किए हो, हमारे लिए क्यों देरी किए हो। गन का अजामिल को पल भर में तारे, गन का अजामिल को पल भर में तारे, हम कैसे भव से लगेंगे किनारे, अगर नाथ देखोगे मन होगा निर्मल तुम्हारी कृपा से, मन होगा निर्मल तुम्हारी कृपा से, इसे शुद्ध करने में राजेश हारे, इसे शुद्ध करने में हम कैसे भव से लगेंगे किनारे, अगर नाथ देखोगे अवगुण हमारे, देखोगे। यह प्रार्थना भी जरूरी है। छोटा सा जाने अनजाने में अगर आसुरी प्रवृत्ति मता धारण करे वेठा हो जाऊं तो भगवान उनखे न ॾिसे असांखे शुद्ध ठाहे छॾे। तुलसीदास लिखे थो उन वक्त जो वर्णन कि कहिड़ी स्थिति हुई, कोई बचाइण वारो न, चारों तरफ उन रावण जो ही शासन, रावण जो राज, भुज बल विश्व बस्य कर राखेस, कौन स्वतंत्र, कोई स्वतंत्र न रहियो। असां सभु स्वतंत्र आहियूं, असांखे एहसास कान्हे। सही तो ॿुधायां मैं, ॿियनि देशनि में जेतिरियूं पाबंदियूं आहिनि न, असांखे कोई पाबंदी कान्हे इन हिंदुस्तान में। पाकिस्तान में त अॼु बि कोई हिंदू हीअं कथा नथो करे सघे, ॾाढा लिकी लिकी डिजी करे कुछ कंदा आहिनि। असां ते भेंसा कोई बि कंहिंखे गारियूं बि ॾेई करे पान खाई हलंदो थींदो आहे, किथे बि थुक फिटी करे हलंदो थींदो आहे। केॾी स्वतंत्रता, कोई बि पंहिंजो नओं पंथ लॉन्च करे सघे थो, कोई न चवंदो। स्वतंत्रता जो असां क़दुरु करणु सिखूं। कहिड़ो क़दुरु कयूं? शुक्र करणु शुरू कयूं। ही नंढो नंढो रुसण पुसण, ईर्ष्या द्वेष, इहो छॾे ॾियो। छो त फ्रीअ में स्वतंत्रता मिली वई आहे न, आज़ादी, त हाणे छा कयूं? त पोइ माण्हू या त पराई पचर कंदो, या साड़ पच कंदो, या ईर्ष्या कंदो, या कंहिंखे परेशान कंदो।
पर अगर असां सही उपयोग करण चाहियूं था स्वतंत्रता जो, त इहो ई आहे भगवान जी कथा, भगवान जूं ॻाल्हियूं ॿुधूं, कथाऊं ॿुधूं, ऋषियुनि मुनियुनि जूं जेके ठहियल आहिनि ही कथाऊं, इहो सदुपयोग आहे स्वतंत्रता जो। ॿियो रावण छा कयो ख़बर अथव? देवता उन्हनि जूं पत्नियूं या कन्याऊं, देवता, यक्ष, गंधर्व, मनुष्य, किन्नर, नांग, इन्हनि जूं सुंदर सुंदर कन्याउनि जो अपहरण करे बलपूर्वक जीते उन्हनि सां शादी कई रावण। जीती बरी निज बाहुबल बहु सुंदर बरनार, उन्हनि स्त्रियुनि खे कब्जे में करे जबरदस्ती कि केरु मूंखे मना कंदो, केरु रोकींदो। ऐं अहिड़े रावण खे जलेबी छा चवनि? महाज्ञानी, प्रचंड ज्ञानी। भैंसा इन्हनि खे ख़बर कान्हे, इन्हनि खे ई न अपहरण करे वठी वञनि, ख़बर थोड़ी थी पवनि छा थियूं ॻाल्हाइनि। महाज्ञानी विभीषण न होते हाँ त राम की रावण धज्जिया उड़ा देता। हाँ, विभीषण दुश्मन तन इन्हनि जो, रावण सॻो पंहिंजो तन। ही सभु उहो ई हूंदियूं, पिछले जन्म में रावण कैद कयो हूंदई न, पोइ आयूं हूंदियूं त उनजा गुण पे थियूं ॻाइनि। सिधी सही ॻाल्हि आहे। अच्छा, इंद्रजीत छा कयो? इंद्रजीत ॻोल्हे लधो देवताउनि खे। इंद्रजीत सन जो कुछ कहे हूं सो सब जन पहले करे रहे हूं। जवान जो थियो नौजवान, इंद्र खे पकड़े करे रावण वटि वठी आयो। रावण ॾाढो ख़ुशि थियो ऐं इन जो नालो पइजियो इंद्रजीत, मेघनाथ जो नालो। हाणे जेके देवताऊं आहिनि जिन खे इंद्रजीत पकड़े आयो, इहे मरी नथा सघनि, छो त इहे सुठा पुण्य करे देवता ठहिया आहिनि। त मरी नथा सघनि त या त अपमानित थी सघनि था, या गुफाउनि में लिकी सघनि था, या कैद में रही सघनि था। त रावण इन्हनि इहा ई समझदारी कई, रावण जी अधीनता स्वीकार कई ऐं वठी भॻा। रावण खे लिखी ॾिननि, तव्हांजा असां अधीन आहियूं, तव्हांजे खिलाफ़ न ॻाल्हाईंदासीं। पोइ वञी लिका। रावण चयईं सुर्ग में रहण कोन ॾींदोमांव, ॿिए किथे बि वञी घुमो फिरो। त गुफाउनि में भिटकनि पिया। त आचरण शुभ आचरण कतऊ नहीं होई, देव विप्र गुरु मान न कोई। त सॼे देश में, सॼे धरतीअ ते अहिड़ो वातावरण थी वियो जो यज्ञ हवन ये सभु बंदि थी विया। चारों तरफ़ अधर्मी राक्षसनि जो ई राज थी वियो। हिते असां सत्संग खे विराम था ॾियूं, पोइ वरी ॿुधंदासीं परीहं अञा ॿुधंदासीं। जेसि ताईं दिमाग़ में रखो कि ईअं अहिड़ो समय बि आयो आहे धरतीअ ते, कश्मीरियुनि जे लाइ त आयो ई आहे, कुझु साल पहिरीं जी ॻाल्हि आहे। सिंध में बि ईअं ई हो, हिते बि हो, भोपाल में बि अॻे माण्हू सिंधी वञण में ॾकंदो हो, ॼटनि जो एतिरो हुओ, छो त उन्हनि खे हू मिलंदो हो बढ़ावो सरकारुनि जो, त उहे बि धमकाईंदा हुआ जंहिंखे तंहिंखे। त इन जी कल्पना करे थोरो यादि रखो कि असांखे सावधान रहणो आहे, सचेत रहणो आहे, बसि सचेत रहणो आहे। ईअं न अचानक हमिलो थिए पोइ कुझु न करे सघूं। हमिलो माना कोई विश्वासघात करे। छोकिरियुनि खे त सावधान रखो, कहिड़े जिम ट्रेनर ब्रेनर सां दोस्ती न कनि। ईअं न चवनि मेरा फ्रेंड है, मेरा ॼट। ईअं छोकिरियूं इहो मतां कंहिं घर अची चयव भई हिकिड़ो छोकिरो आहे, ॼट आहे, पर उहो ॿियनि जहिड़ो कान्हे, ॾाढो सुठो आहे, मुंहिंजो फ्रेंड आहे, त मां हींअर ई सावधान थो कयांव, सावधान थी वञिजो। छोकिरीअ खे ॿ चंबा हणजोसि, चइजोसि फ्रेंड वरी इहो ई मिले तोखे। ऐं छोकिरनि खे बि पंहिंजे पंहिंजे चई छॾियो कि पंहिंजे धर्म में काई बि कमी कान्हे, सभु कुझु आहे। राम ऐं कृष्णनि बि अस्त्र शस्त्र धारण कया आहिनि। शांतीअ जूं ॻाल्हियूं रुगो तूं न कर हिकिड़ी बियर पी करे। एतिरो थोरो होश रखणो पवंदो, बस जागरूक थी। मां त चवंदो आहियां पंहिंजे पंहिंजे घर जे मथां हिकु झंडो लॻाए छॾियो,
हिंदू धर्म जो रुगो मंदरनि ई ठेको खयो आहे या कि झंडो लॻाइनि? तव्हां लॻाईंदा त केरु बेइज़ती कंदव छा? जलेबी भाई न चओसि मां हिंदू आहियां भाई, मुंहिंजे घर झंडो इहो जेॾी महिल झूलजंदो न त जेसि ताईं झंडो नज़र ईंदो ओसि ताईं कोई विधर्मी प्रवेश कोन करे सघंदो, परियां खां ई हलियो वेंदो कि हिते मुंहिंजी कोन हलंदी। बस सावधान रहणो आहे, ॿियो कुझु न, पंहिंजे धर्म सां प्यार करणो आहे। त धीरे धीरे असां राम जनम जे तरफ़ वधी रहिया आहियूं। रामनवमीअ ते ॾींहं जो 12 बजे सत्संग थींदो ऐं पोइ भंडारो थींदो, त हुन ॾींहुं सत्संग में बि अचिजो ऐं जन्मदिन मल्हाइजो भगवान राम जो, ऐं पंहिंजे धर्म जो गौरव कजो कि असांजो राम असांजो आहे। थी सघे त पंहिंजे ॿारनि खे वठी अचो, नौजवाननि खे, उहे बि शामिल थियनि। हिते सत्संग जी समाप्ति। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।